पांचे कामिल अकमल मुर्शिद करीम जमात कासिया के छप्पर और छाव फरमाए मेरे सुन्नी जरूर रवा पीर तरीका ग्रह करे शरीयत हजरत मंजूर अहमद अल मालूम मुस्लिम साहिब की खिदमत में दस्त बदस्ता गुजारिश के दुख में रूहानी नूरानी खिताब मुबारक फरमाए नारे तकबीर जमात सबरी मसीह दादा नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तकबीर नारे हैदरी नारे मुर्शिद करीम नारे मुर्शिद तरफ जाए तो लाइट बंद कर दिया। एकड़ो आवाज वालो जुलूस अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व नब्लुकुम बिश्शर्रि वल खैर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा। तां सोनी जमात के जेके रब करीम जे दर घर ते वेठे तांखे रज़ात पंहिंजे ख़्याल खे वे हम हिते पर पंहिंजो तसव्वुर मदीने शरीफ पहुंचाए पोइ पंहिंजे आका जे मथां मोहब्बत दिल जी आवाज़ ज़बान जो पर बुलंद बुलंद आवाज़ सां रलिजी हिकिड़ो भेरो दुरूद शरीफ पढ़ो सभई जेके बि आया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह पाक असां ते तव्हां ते असांजे दोस्तनि ते बचड़नि ते पर जमी उम्मत सरकार जी सब ते पंहिंजो रहमतूं फरमाए। हे हाज़री कबूल मकबूल फरमाए। आहे हाज़री गंजाणी जलसो 12 महीने वारो उर्स मुबारक कहजो कामिल अकमल मुर्शिद कामिल मशहूर शरीफ साईं के फकीर अक्सर यो इज़हार ॿुधो हूंदुई त हे उहो मुर्शिद आहे जंहिंजा फकीर चेहरे ई पीर लॻा था हे जो पंहिंजे मथे मुबारक ते रोज़े शरीफ जी निशानी खईंदो वञे त तो जहिड़ो पीर किथे फकीर साईं अर्ज़ मोहम्मद रहमतुल्लाहि ताला अलैहि ऐं उनजी अहलिया 12 महीने उन्हीं जा बचड़ा ख़ुसूसन अॼो को जलसो फकीर साईं ॾाढो इल्ताफ़ जंहिंखे अल्लाह पाक सखी दिल ॾिनी आहे पंहिंजे पीर खाने जा सभिनी घर वठी जमायत सॼी खे ॿुधाईंदो आहे ऐं ईसाले सवाब पंहिंजे अबे अमण जे लाइ ख़तम शरीफ पढ़ाए ज़िक्र पढ़ाए दुरूद कढाए वॾी ख़ैर ख़ैरात करे उन खां पोइ सुहिणी मजलिस करे दीन वारी पोइ दुआ घुराईंदो आहे त अल्लाह साईं उन्हनि जा दर्जा बुलंद फरमाए। इहो तरीक़ो इहो नस्ल तुंहिंजे असांजे आका मदीने जे साईं जो कमाल आहे। जेकॾहिं अॼु जे इंसान खे अॼु जे माण्हू खे पंहिंजे इल्म पंहिंजे अकुल ते उहो दर्जो मिले थो मेहनत जो समर मिले थो ऐं कोशिश जो नतीजो मिले थो जो मोबाइल तुंहिंजे असांजे खीसे में पई आहे ऐं असांजो दोस्त कराची वेठो आहे उतो ईज़ी लोन करे थो त 100 रुपए जो कार्ड असांजी मोबाइल जे अंदरि अची थो वञे पूरो 100 रुपयो
फ़ाइदो भी वठूं था ॻाल्हायूं बि था त जेको नबियनि जो सरदार आहे ख़ातमन नबीयीन आहे रब जो हबीब आहे उन जे इल्म जी हद काथे हूंदी इन महबूब जे इल्म खे केरु तोड़ींदो जंहिंजे हुकुम ते चंड बि उते चीरजनि पिया सिज बि मोटनि पिया पत्थर बि पाणी में तरी अची कलमा पिया पढ़नि इन महबूब जे इल्म ऐं शान सां केरु पुॼंदो मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका पंहिंजी उम्मत प्यारी आहे अहिड़ी उम्मत कंहिं बि नबीअ खे पंहिंजी उम्मत प्यारी न थी उम्मतूं पंहिंजे पंहिंजे नबीअ खे प्यारियूं आहिनि पर जीअं तो असांजो भाग आहे जो रब करीम एहसान फरमाए साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमन नबीय्यीन जो उम्मती बणायो इहो शरफ अता फरमायो तो असां सां जेका महिरबानी थी आहे कंहिंसां न थी आहे अल्लाह पाक फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन ए मोमिनो इहो तव्हां ते एहसान आहे जेकर सरकार जे सदके जेके महिरबानियूं थियूं आहिनि उहे ॻाल्हियूं कजनि त उन्हनि सां केरु पुॼंदो क़यामत जो ॾींहुं थींदो हर कंहिंसां हिसाब थींदो जेको बि रब जो नाफ़रमान हूंदो बेफ़रमान हूंदो उन्ही खे सज़ा मिलंदी अॻूणे मां तव्हांखे हिकिड़ी आयत पढ़ी तिलावत कई अल्लाह पाक फरमायो त हर जानदार हर इंसान मौत जो प्यालो पीअंदो पीअणो अथसि मरणो अथसि असां हुनखे आज़माईंदासीं चङाई सां ऐं शर सां त हिते अची छा थो करे गॾह वारियूं अठूं थो हणे या कबूतर वारा ज़िक्र थो करे पराया माल थो खाए कब्जा थो करे गालियूं थो ॾे हक़ थो मारे पराया या मदीने जे साईं जे उम्मत सां भलायूं थो करे मांजा सोना मदीने जा साईं फरमाइनि था पिया महबूबन जन्नत जो बि सॼो नक्शो ॿुधायो आहे त दोज़ख जो बि ॿुधायो आहे क़यामत में छा थींदो केरु काथे वेंदो पाण पिया फरमाइनि त जेके बि सवादा आहिनि उहे बेश्त जे कहिड़े महलात में वेठा आहिनि मूंखे ख़बर आहे नालो छा अथसि कबीलो कहिड़ो अथसि बेश्त में काथे थो रहे काथे वेहे थो मूंखे ख़बर आहे हाणे सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे हे रोड़ी जो शहर आहे तव्हां रोड़ी वारा पंहिंजे रोड़ी शहर सॼे में उमिरि रहिया आहियो सॼे रोड़ी जे घर घर जो ॿुधाईंदो त फलाणो घर कहिड़ो आहे काथे आहे सॼी रोड़ी जो न ॿुधाए सघंदा घणा ॿुधाए आवाज़ चुप कर बेटा सखर जो ॿुधाईंदो त कहिड़ो काथे वेठो आहे जन्नत एॾी वॾी आहे जो हे ज़मीन आसमान सभु मिलाए त खट जो पावो ईअं थींदो आहे नंढड़ो बाक़ी खट केॾी वॾी आहे हिन खां बि वॾी आहे हिन सखर वारनि खे सखर शहर जी ख़बर कान्हे न केरु काथे आहे कहिड़ी कुंड में वेठो आहे नालो छा अथसि घर कहिड़ो अथसि मदीने जा साईं फरमाइनि त सची जन्नत में जेके रहंदा वक़्त वारा बाक़ी हुनजो नालो बि अचे थो पीउ जो नालो बि अचे थो कबीलो बि अचे थो मूंखे हुनजे एड्रेस जी ख़बर आहे जन्नत जो कहिड़ो मोहल्लो अथसि कहिड़ो पाड़ो अथसि काथे आहे इन इल्म त क़ुर्बान वञो तॾहिं सुनी नारो हणंदो आहे त मदीने जा साईं रब तोखे इल्म खे वञो ॾिनो आहे ईअं फरमाए था दोज़ख में बि कहिड़ा विभाॻा दोज़ख जे कहिड़ी कुंड में सरदा मां सुञाणां थो पाण था फरमाइनि त दोज़ख जा 7 तबक़ा थींदा 7 तबक़ा जेको मथियो हूंदो सफ़ा मथियो जंहिंजी हल्की बाहि उन्ही जो नालो आहे जहन्नम उन में रुगो गुनहगार मुसलमान रखिया वेंदा मदीने जा साईं का फरमान बिया त क्या बचे नहीं जेको भी पकड़बो जंहिं बि नबी जो उम्मती पकड़बो गुनहगार पकड़बो उन्हें तो चेहरो मुंह थुकारो कंदा
उनके जंजीरन में जकड़ीदा उन जा ढूंढा पटीदा उनके जमीन ते गेलीदा मारीदा कुटीदा कारा बूंद कदा वडी तो सकने उछलीदा तादी कदी पर जरा सुने सरदार जो गुनहगार उम्मती दो उनके बेशतरे वठी वेदा रब करीम फरमाए दो मलाइको माजे महबूब जे उम्मती जो चेहरो भी सयाह न कयो इन जा बार भी न पटियो बस ये बाह का वठी वजी तो तक चले अचो से मां त मिठो महबूब न हो मास को भी पाण थोई दई बनी उनके जो वठी वेदा तो दोज़ख जो दारो को हैरान एक ही वठी आया है कई थी सो भी दोज़ख जो न चेहरो सयाह यथोस न जूदा का पटियोस न जंजीरन में केलियोस न कुटियोस ये बाय को वठी दाचोस मलाइका चवदा हुक्म कोने रोही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हो कुरान के पुठी नहीं पजे आका के पुठी नहीं जरो जरो महबूब समझाया आयो सही कदे रहे मिलदुई ही कदे रहे मिलदुई ही कदे रहे मिलदुई मस्जिद आबाद कदे नमाज पढ़दे रोजा रखदे कुरान पढ़दे जिक्र करे त रब राजी थी जन्नत दी दुई न गए पोजे बल तो सके किनारे ते सरकार जा गुनाहगार उम्मत अची वियदा उनी बल तो सके दारो के रिजवान के चवदा ओ तो सके जा दारोगा असा के गड़ी गणो कर दे त साहब जे नसीब ते रोई पिटे नसीब पे दे रो महबूब मिलिया कुरान शरीफ मिलियो वाट भी मिली तो भी असा सकयो तो सकदे आया नु दो लख जो दारो मथे संदो अल्लाह फरमाई दुश्मन जे महबूब जा उम्मती ने छडे तबजे नसीब दे रोए ने सरकार का फरमाई को रोईदा एदो जो अखिन जो पानी खपी वे तो वो रत निकल दो लख जो दारो को चोदम त ओ एड़ा तेरा ये दुनिया में रोगो हाथ आजे ते रोण वजे ये मेहरबानी क़यामत सरकार जे सदके वरी इन जहन्नम में निकरण भी सरकार जे सदके आ यो मथो तबको आ जो नालो आ जहन्नम इन जी हल्की बाया बी बायन को दोज़ख जे जन बायन को इन में गुनाहगार मुसलमान पौदा पो बियो तबको पो टियो तबको पो चौथो तबको हर को पंजे पंजे हिसाब सां वेंदो ओ आखिरी तबको सब को हेठ जंजी बाह को सत्तई तबका पना बरदाई खतरनाक पावती उन्हें जो नालो हाविया फउम्मुहु हावी उनमें मुनाफिक पौधा मुनाफिक मदीने जा साइदा फरमान बिया मुनाफिक हुआ जो जद भी गलाए त कूड़ गलाए कूड़ सरकार को छड़ बिया सही जेको मुसलमान भी होजे मोमिन भी होजे भला बुज़दिल थी सके तो पाण फरमायो हाओ बुज़दिल थी सके यो भी कुछ पूछो से एक थी सके तो पाण फरमायो हाओ फरमायो से कूड़ो थी सके तो पाण फरमायो हर किस न मुसलमान कूड़ो न थो मुनाफिक की पहली निशानी गलाए तो कूड़ गलाए अमानत खाई वही रियाव कर बीबी निशानी थी उहा निशानी थी मदीने जैसा इंसान मोहब्बत न करे अल्लाह पाक कुरान मजीद के अंदर फरमायो इज़ा जाकल मुनाफिकून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह ए भाई आयता बहबो में मुनाफिक तो वट जनता वे सेड़ा कंटा वतन तरीको तड़ो कंटा वतन नमाज में पढ़ता सब कुछ करता तो वट जनता तो के अजुता करना सा शायद लाजो तो अल्लाह जो रसूल है बहबो अल्लाह जाने तो अल्लाह जो रसूल पर अल्लाह तो के बुधाए तो ये मुनाफिक कूड़ था दिल नथी मने ने जेको महबूब जी मोहब्बत न थो रखे यो भी मुनाफिक
मुनाफिक पवड़ा उन्हनि जे लाइ हूंदो पर ॿुधी छॾ कभी हिकिड़ी मुसीबत आहे जेका हेॾे वेंदी। सरकार फरमाए था दुनिया में कंहिंजो हक़ खाई आयो आहे, कंहिंजा पैसा खाई आयो आहे, कंहिंजी बंदी खणी आयो आहे, कंहिंजी जहाज खणी आयो आहे, कंहिंखे गारियूं ॾेई आयो आहे, परायो हक़ खणी मरी वियो तो करे न सघियो, हक़ ॾेई न सघियो, हक़ न ॾेई सघियो। कब्ज़े खोर फंदे खोर दादागीर मरी वियो। महबूब फरमाइनि था जंहिं महिल विच पुलसरा ते ईंदो, 7 पुलसरातूं आहिनि, 7 क़िस्म आहिनि, विची पुल ते जॾहिं पहुचंदो हर को उते जंहिंजो जंहिं ते हक़ हूंदो उहो जेको हक़दार आहे फरियाद ते रड़ी कंदो। मालिक दुनिया में तव्हांखे हक़ ई न मिलियो, ताकत जे ज़ोर ते माल खाई वियो, मुंहिंजी शइ खणी वियो, रंदो जेल में मांखे विझाई, साह पियो वञे वञो सिर पियो खणी, हाणे हिते त मांखे हक़ वठी ॾे न, उन जा पेर उते हीअं पुलसरा चक पाईंदसि, बीही वेंदो, चुरी न सघंदो। रब फरमाईंदो हिनखे हिनजो हक़ ॾे, हिनजी अमानत ॾे। अर्ज़ कंदो हिते चाहे वा दुनिया जी ॻाल्हि दुनिया में रही वई, हिते कुझु बि कोन्हे, हिनजो हक़ मां वटि कोन्हे, हिनजी अमानत कोन्हे। अल्लाह पाक फरमाईंदो मां वटि रखी आहे, हिनजी अमानत खईंदो ई रखी मां खणी ॾेसि मालिक का थिया। अल्लाह से फरमाए दोस्तों दोज़ख के तले हावी में या शे पई थी, चाहे ज़मीन आ, चाहे पैसा है, चाहे कहीं भी शय आ, जेका भी आहे उहा हूंदी कपड़ो आ, पैसो आ, बकरी आ, गऊ आ, में आ, जेका भी शय आ उहा उते पई हूंदी। अल्लाह से फरमाए दोस्तों खणी आ, या मलाइक पकड़ींदस, कहले यकदम दोज़ख में धको ॾींदुसि। हाणे साईं समझे तो हे घर में ॾाढी आहे, हे घर में ॾाढी आहे, कई ॾींहं सखर खां ॿाहिरि निकिरी जबल आहे न, ताप मथद गर्मी हुजे, छांव परे हुजे, उतो कंहिंखे छॾ फेरे उघाड़े ते पहुच, समझे थो त छा हाल थींदुसि, पेर सड़ंदसि त बि डुकंदो वेंदो, छो त बीहण जी पोज़ीशन में न हूंदो, बीहे थो त सड़े थो, डुके थो त बि सड़े थो, पोइ चवंदो डुका डुका पोइ वञी छांव ते ये जो दोज़ख में करे दोज़ख संदस ये लंदो वेंदो जेको माण्हू पनाह घुरनि ओ हेठि वेंदो ॾिसंदो अमानत पई आहे उहा इहो मथे ते खणंदो हीअं वरी कंदो इहो पाणी में सड़ंदो रड़ियूं कंदो पजलंदो ओ जंहिं दोज़ख जे किनारे ते पवंदो अलाह सां वरी पेर ते काईंदुसि धूं वरी दोज़ख। इन सां इहा कार हलंदी जेको परायो हक़ खाई वेंदो सोना। या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा सच्चा गाना मुसलमान मोमिन मुंहिंजे महबूब जा उम्मती पंहिंजे जिंद खे बि बचाए, पंहिंजी जान खे बि बचाए, पंहिंजे बचन खे बि बचाए, ओ मुंहिंजा रब कंहिंखो बचाया। अल्लाह पाक फरमाए त दोज़ख जी बाहि कयूं पाण खे बचाए, बचाए पाण खे। मदीने जा सोना साईं जॾहिं जो जनाज़ो पढ़ाईंदा हा त जनाज़े ते अॻ में पुछंदा हा हिन तव्हांजे भाउ ते कंहिंजो कर्ज़ या हक़ त कोन्हे, अॻ में जेकॾहिं आहे उहो लायो त पोइ मां निमाज़ पढ़ायां। हाय हिकिड़े माण्हू जो अहवाल हक़ खाइण जे मामले में
पर इहा ॻाल्हि साईं बादशाह ने फरमाया तकरीर में अदे तराज़ी ते तोलींदा हा ओ दुकानदार छा कंदा हा गनी हंदा हा गनी सभी हाणे हेॾो वॾा पोइ शइ थोरी आहे त उहा ई मथे थी वेंदी न जेसिताईं वधे पोइ हिन पासे खां अहिड़ो पासे ॾो ज़ोर ॾींदा जो उहा सुख ते की रहंदी पैसा पूरा वठंदा हा माल थोरो ॾींदा हा इनखे चइबो आहे गनी जॾहिं मौत जो टाइम आयो हर कोई मरंदो हिते रहणो कोन्हे रोड़ी सकर घुमणी कान्हे घर अडाड़ा आहिनि हिकिड़े जी घट बि हलंदी ये तो भगवान जो हिननि जे अबे जो मुर्शिद कामिल बच्चन खे बि सिखिया ॾिनई अॼु त माण्हू बच्चन खे पाण कान था सेखारे मस्जिद ॾे मोकिलनि कोन था क़ुरान ॾे मोकिलनि कोन था उनखे सच जी सोबत ॾियनि कोन था अड़े इहे त पीना खे ख़त्म ई कोन ॾींदा मर गया मजदूर ख़त्म न तुरंत पैसा खाई वेंदा अबे खे ख़त्म न ॾींदा अबो बाकी अबे ने ॻाल्हि यादि आई आहे मां चवां थो तव्हांखे यादि उहा कयां अबो हिन में लिखे थो त अबे खे अॼु जे दौर में औलाद हिकिड़े शक जी निगाह सां औलाद हर कंहिंजी औलाद शक हिक जी निगाह सां ॾिसंदी उहो कहिड़े शक उहो इहो आहे बाबे खे असांजे ज़रूरतुनि जो ऐं असांजे मसइलनि जो अहसासु कोन्हे औलाद हूंदी दिलि में पंहिंजे अबे खे असांजे ज़रूरतुनि ऐं तकलीफ़ुनि जो अहसासु कोन्हे ऐं अबो के नवां दौर हिन अबे वारा पुराणे दौर जा हिन हिन जदीद दौर खे सम्झनि कोन था पोइ छा थींदा पंहिंजे पीउ जी पहिरीं ग़लती भेट शुरू करणु कंदा कहिड़ी अबो त असांजो बि महिनत करे आहे त असांखे बि बंगलो हुजे गाॾी हुजे पैसो हुजे अबे महिनत इहो न ॾिसंदा त अबे कहिड़े सूरत सां पालियो मज़ूरियूं करे पालियो पंहिंजे पेट खे पत्थर रखी पालियो पंहिंजा ज़रूरियात कोई न करे पंहिंजे बचड़े जी ज़रूरियात पूरी कई पालियो न अबो बचत करे या अबो महिनत करे या असांखे बि फिलाणे वांगुरु आलिशान घर हुजे या पहिरीं ॿी जेकॾहिं पुछंदो बचड़े खां औलाद सां मोहबत थींदी आहे पुट किथे आहे बच्चा मजा किथे आहे कंहिं महिल ईंदे हे थुका वगाए रोड ते इन घिटियुनि में इन छोरनि सां फोन घुरियो थो ॾिसे उते हिनखे ॻणती कान्हे पंहिंजे पुछड़े अबे जी त राति थी वई आहे हुनजो मामे साह इंतज़ार आहे पुट मजा किथे आहे कंहिं महिल ईंदे देरि छो कई थी इहे सुवाल फुज़ूल लॻंदसि टियों हाय थदड़ी हुंदी मिसाली पुट लोई त वेंदे बच्चा हे सुठा न पा हाणे पोइ छा चवंदी ऐं पूरा फैशन पूरा खे लॻा पिया आहिनि पोइ उन्हनि खे लॻो औलाद जो शब्द निगाहूं थो ॿुधायां जेके हिन लिखियूं लिखदा रखे थो भेट पंहिंजे अबे खे भेटींदो उहो हिकिड़ो ई मायारा गाॾीअ सां घर सां बैलेंस सां पैसे सां इन्हनि सां भेटींदो इहे शयूं न आहिनि त सभु नाकामियां पंहिंजे पीउ जे खाते में विझंदो निभागो आहे पढ़ंदो न पाण कोन पढ़ण में पाण न वेंदो त बि उहो बि अबे खे हणंदो अबे न पढ़ाई बिरादरान इस्लाम घणियूं ॻाल्हियूं थो ॾसे पियो चए थो पियो त छा असांजे साम्हूं वक़्त जी ॻाल्हि आहे हाणे उन हिसाब सां हे कीअं कयां पोइ जेको आहे उन्हनि सभिनी शयुनि जो ज़िमेदार पंहिंजे पीउ खे बणाईंदो नेठि जो वक़्तु गुज़रंदो अॼु ॿार आहे जवान अॻिते हली जेको आहे जवानी खां शादी थींदी शादी खां ॿार थींदा हाणे हे पुराणो थियो आहे हाणे
वक्त पासो बनायो आ पहिरीं सुजई आई हाणे पंहिंजो ॻाल्हायो आहे मथां पाण खे बचा थिया आहिनि मुंहिंजा सोना हाणे तो यादि करे त छो मुंहिंजो बाबो कॾहिं कॾहिं बिना वजह जे ख़ामोश रहंदो हो न मन कपड़नि ते पुराणा कपड़ा पाईंदो हो त मां पुराणा कपड़ा ई पायां थो मूंखे ठीकु आहिनि खाधे में गोश्त वोश्त न खाईंदो हो सादगी सां गुज़र कंदो हो फ़ख़ुर कंदो हो कॾहिं कॾहिं गर्दन में अची वेही क़ुरान जी तिलावत कंदो हो ओ ये ख़बरूं तॾहिं पवंदसि जॾहिं औलाद थी हाणे राति जो जागे थो औलाद जो गर्दन अची करायो आहे न्याणियुनि खे शादी अची करायो आहे हाणे जेको आहे सर्दीअ में वज़ू थो करे बचिड़ो यादि थो पए मतिलबु मुंहिंजे बचिड़े खे थधि लॻे कारी विझे का सवड़ विझे को कोट विझे तॾहिं जॾहिं पंहिंजा बचड़ा ईंदा हाणे पंहिंजे अबे जी हर ॻाल्हि यादि थी अचे हाणे उन महिल तो सोचे त जेकॾहिं मुंहिंजो बाबो हुजे हा त मां अबे जी ख़िदमत कयां हा पहिरीं तव्हां हा हुनजा चवण वठां हा मुंहिंजो बाबो मुंहिंजो केॾो त ख़ैर खा हो पर हाणे वक़्तु गुज़री वियो आहे उन करे मदीने जा साईं था फरमाइनि पिया ओ मुंहिंजा उम्मती तुंहिंजो अबो पेश जो भले में भलो दर्रो अथई भले में भलो दर थी इन जी खिदमत कर त पेश जो दर खुलई अल्लाह पाक तो फरमाए त नबलुकुम बिश्शर्रि वल खैर तहां के खैर ऐं शर जे इम्तिहान सां आज़माइण में कुर्बान वञूं रब करीम त मदीने जे साईं जी उम्मत ते अल्लाह केॾो मेहरबान ॾिसो सही मदीने जे साईं जी उम्मत ते रब केॾो मेहरबान आहे असांजी डेली वेजेस ॾिस हिकिड़ा कॾहिं नौकरियूं फैक्ट्रियुनि में कारखाननि में अस्पतालुनि में उन्हनि जी डेली वेजेस हूंदी आहे महीने ते न डेली हेतिरो मिलंदो हाणे कब्र में कहिड़ी शइ कमी ईंदी नेकी सवाबु पैसा त हेतिरा जी वेंदा बंगला त हेतिरा जी वेंदा खानदान त हेतिरा जी वेंदो कपिड़ा त हेतिरा जी वेंदा कब्र जे अंदरि नेक वलनि जो सवाब हलंदा अल्लाह पाक की मेहरबानी मदीने जे साईं जे उम्मत ते मुस्तक़ीम आहे रब महबूब जे उम्मत सां केॾो त शफ़क़त जो मामलो फरमायो आहे जो डेली वेजेस ते बि एॾो वॾो अजुर मामलो हयाती जो आहे सॼी हयाती जो इनाम मिलंदो मरण महिल हाणे जरा सॼी हयाती चङाई करे तॾहिं इनाम मिलंदी पर मदीने जे साईं जो उम्मती आ केॾा भाग आहिनि हाणे ॿुधजांइ सवला मुंहिंजा करीम ला फरमाइनि त सुबुह जी निमाज़ बा जमात मस्जिद में पढ़े अॼु त ॾाढी दुखी थी वई आहे सुबुह जी अॻे दुखी सुम्हण जी जो बताए करे ॻाल्हि कराइनि त हिकिड़ो जनाज़ो कयो पिया बताए पुछो हे केरु आहे मर्द आहे भाई आहे चए साईं मर्द जो जनाज़ो आहे चए छो तो सुम्हण जी निमाज़ अॻे सुम्हण जी लॻंदी रकातूं पढ़ियूं हाणे साईं अध राति ताईं मोबाइल ॾिस शहर अध राति ताईं जागे तो सुम्हंदा सुबुह जो कोन थिए कोन थो ॾुखे में ॾुखी सुबुह जी निमाज़ आहे मदीने जा साईं था फरमाइनि त इहो उथे आज़ान सां वज़ू करे मस्जिद में जमायत सां पढ़े जमायत सां पढ़ी ऐं जेका रात गुज़री भला ईअं सम्झो हिन महिल सुम्हण जी निमाज़ तूं जमायत सां पढ़ी जंहिं बि उम्मती महबूब जे सुम्हण जी निमाज़ जमायत सां पढ़ी वरी थी सुबुह जी निमाज़ बि जमायत सां पढ़ी सुम्हण जी निमाज़ पढ़ी वरी सुतो आराम के निंड्रू कयई फरहत कयई करार कयई हाणे वरी सुबुह जी आज़ान ॿुधी उथियो आहे वट दट करे ॿार उथी वज़ू करे निमाज़ अची मस्जिद में पढ़ी अथई सॼी राति आराम कया अथई पर अल्लाह पाक सदके पंहिंजे महबूब जे
वञो सो माणी खां वठी सुबुह ताईं मुंहिंजी इबादत कई अथई वॾी टेरी वेझ सां न रात निंड में गुज़री रात निंड में गुज़री पर रब इबादत में तो लिखाए जो सो माणी जी नमाज़ जमात सां पढ़ी सुबुह जी जमात सां पढ़ी तो जे असांजे कम वारियूं ॻाल्हियूं जॾहिं तव्हांजा सुहिणा सभु कजी ॻाल्हि थी अम्मा ख़ातून जन्नत जेका जन्नत जी राणी आहे जन्नत जे और तुंहिंजी सरदार आहे जंहिं महिल पुलिस रात ते ईंदी हुकुम थींदो खुदाई सभु हशर जे मैदान वारा नज़रूं हेठि कयो मुंहिंजे महबूब जी न्याणी थी लॻे इहो बि त शान आहे न 70,000 हुरूफ इस्तक़बाल ज़िक्री इस्तक़बाल कंदियूं अम्मा सां गॾु हूंदियूं इहो शान छा थो सम्झे पर तोखे असांखे सबक़ कीअं मिले जंहिं महिल सरकार जे न्याणी जी मज़ार मुबारक खयूं पिया वञनि त हिकिड़े फिदा महबूब जे उम्मती रड़ कई त ओ क़बर भाग वारी आहे तोमें नबी जी न्याणी थी अचे त अंदरि आवाज़ आयो त क़बर में हसब न हलंदो आहे नसब न हलंदो आहे क़बर में कसब हलंदो आहे इहो तोखे असांखे क़बर में कसब हलंदो नमाज़ में कुझु आहे कम जी इहा थी ही कम जा थी कम जेके इन टाइम ते कम ईंदई मदीने जा सोना साईं दा फरमान विया त तहज्जुद नमाज़ जो वॾो सवाब आहे तहज्जुद पंहिंजे हयाती में कज़ा नथो करे जॾहिं मरी वियो वरी क़यामत जो मैदान थियो हाणे क़यामत जे मैदान में अॻियां पोयां वेठा आहिनि इन करे मलाइका पढ़ो ॾींदा त अल्लाह जो वराए उहे मैदान बाधा काथे हिन जेके अथरा जो थूम रब खे याद कंदा अचनि त दाब खड़ा हाणे तहज्जुद ते नथो थी सघे पर सो माणी नमाज़ खां पोइ नफ़िल पढ़े ॿिन रकात वारा नफ़िल पढ़े अल्लाह से फरमाईंदो मुंहिंजे महबूब जो मथियां तहज्जुद जो सवाब हाणे ई लिखी छॾियो डेली वेजिस महबूब जो उम्मती सां केॾी वॾी आहे कंहिंजे बि उम्मत सां वधी आहे मदीने जा सोना साईं दा फरमाइनि पिया त सुबह जी नमाज़ पढ़ी वो थोड़ो सिज निकरे इशराक जा वो बंदा फिर पढ़े बैठो हुजे वञे न जी त न पढ़े मस्जिद नमाज़ पढ़ी भजे वेही रही फर्ज पढ़ी सुबह जो वेही रही थोड़ो सिज उभरियो हाणे दुनिया जा कमकार करणा सरकार फरमाए था हिकिड़ो दफ़ो या ॿ दफ़े इशराक जो पढ़ी निकितो अल्लाह सां फरमाईंदो मलाइका जेॾो हाजीअ खे सवाब ॾींदो आहियां जे उमिरि करण वारे खे सवाब ॾींदो आहियां हे मुंहिंजे घर में वेठो इहे ॿ नफ़िला पढ़िया अथई एतिरो सवाब ॾियो सुबुह वञी इहा महिरबानी सरकार जो उम्मती सां ही पर वरी अञा ॿुधजाए अञा बि नथो अचे इशराक पढ़ी वेठो आहे हल इशराक में को कमकार बि कयईं ज़वाल खां अॻु में वरी थो ॿ नफ़िल पढ़े उहे चाश्त वारा अल्लाह से फरमाए थो मुंहिंजा उम्मती ॾाढा गुनाह कया आहिनि समुंड जे इन झद जेॾा गुनाह कया आहिनि गज जेॾा गुनाह कया आहिनि सभई छॾिया ऐं मूंखे यादि थो करे याराने हे जेका ॻाल्हि इहा मशहूर शरी वारे साईं जी जमायत में आहे बयान सरकार था फरमाइनि अॼु साईं था ॿुधाइनि पर इहा मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं पंहिंजी जमायत खे सेखारी आहे अड़े सेठती अमड़ पंहिंजे बचे खे सेखारी आहे कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीद खे सेखारी आहे हालते घुमंदे जेके ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो तो वते जेको मशहूरी शरी वारे फकीरन जो मुर्शिद कलीम जे फकीरन जो कलो त वॾो सवाब एॾो वॾो सवाब तोखे मां ॿुधायां थो पियो ॿिन्ही जहान जा सरकार था फरमाइनि पिया त जेको कलमो तय्यब घणो पढ़ंदो उनजे दफ़्तर वारा गुनाह माफ़ कया वेंदा
छाजे करे ला इलाहा इल्लल्लाह करे पीर साईं रोजे धणी जो नक था त माई हिकड़ी यतीमन जा ॿार खाईंदी यतीम जा छोकरा मिट के उन्हें जी मिलक में खाईंदी वो पीर साईं रोजे धणी सरदार होते या उते कहदा रखी सी यतीमन जो माल खाए थी नथी दे पाण होके फरमायो तो यतीमन जो माल न खा या बा या पेट में खाए तो चीनी वही चंगाई न वैसे जैसे तरा वाला मुरीद जो भाडो पे अरे भाडो पौधी बोले भाडो पौधी कोई तरह छा खाए तो रस्ते में खड़ी कर खादो को कराए बनी जा काली चढ़ा खादो बने हे खादो उनन के न था चो मां के ना चो पाण फरमायो सुमाई उनन भाडो में खादा पर वो जिक्र करता है अल्लाह जो उनके गुनाह नबी ने धड़का हुई थी जबकि मुर्शिद कामिल को ने